खोड़ावे जो छिते कुते समाजी अगवान वज़ीर अली मैसर खे ॼाणे विधो, जंहिंखे वैक्सीन लाइ इस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि वैक्सीन जी खोट ॼाणाए खेसि वापसि रवानो करे छॾियो। कमाल देरे वासी वज़ीर अली अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदन इलाइक़े में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो आहे, जॾहिं त सरकारी इस्पताल में छिते कुते जे बचाव वारी वैक्सीन बि नथी ॾिनी वञे। जीअं त रोलू कुतनि जो आज़ार वॾो वधी वियो आहे, केतिरनि ई माण्हुनि खे जेको आहे त चके विधो अथऊं, माखे पाण खाई विया आहिनि। अॼु मां गंबड़ इस्पताल में वियुमि त वैक्सीन सरकारी इस्पताल में कोन थी मिले, ॿार स्कूल नथा वञी सघनि। इंतिज़ामिया खे घुरिजे त रोलू कुतनि खे माराए ऐं महिरबानी करे जे ॿार स्कूल वञी सघनि। अॼु ख़ौफ़ ऐं हिरास एॾो फैलिजी वियो आहे जो ॿार स्कूल वञण जे लाइ तयारु न आहिनि। समाजी अगवान सिहत खाते जे अख़्तियारनि खां घुर कई त नोटिस वठी ॿहिराड़ी सिहत मर्कज़नि ते छिते कुते जी वैक्सीन जी खोट ख़तमु कराए अवाम खे इलाज जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk